सखर जे रागी मोहम्मद यूनिस चनो जी सकाफ़त खाते सिंध जी कंहिं बि कामूरे सां न लधी। पेर में इंफेक्शन थियण सबब 23 नवंबर ते सखर जी सिविल अस्पताल में ऑपरेशन सॼे पेर ऐं अध जंग खे ऑपरेट करे कटियो वियो। अस्पताल जे बिस्तरे ते पयल रागी फनकार यूनिस चनो जो चवण हो त गुज़िरे 3 महीननि खां इलाज हलंदड़ आहे, पर सकाफ़त खाते समेत कंहिं बि साड़ नाहे लधी। सकाफ़त खाते सिंध के दरख्वास्तूं ॾियण बावजूद का भी मदद नाहे कई। इन ॾिस में जीए लतीफ़ सिंध, संगीत फनकार वेलफेयर एसोसिएशन सिंध सदर मोहम्मद पनाह महर सिविल अस्पताल सखर ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सकाफ़त खाते सिंध जे निगरान वज़ीर सेक्रेटरी सकाफ़त DG सकाफ़त खाते खां मुतालबो कयो आहे त अस्पताल जे बिस्तरे ते पयल रागी मोहम्मद यूनिस चनो जी माली ऐं इलाज लाइ सहायता करे संदसि ज़िंदगी बचाइण लाइ क़दम खयां वञनि। जॾहिं त जीए लतीफ़ सिंध, संगीत फनकार वेलफेयर एसोसिएशन सिंध जे जनरल सेक्रेटरी मास्टर फतेह अली समो, सीनियर नायब सदर जलाल जोगी ऐं ॿियनि फनकारनि पिण रागी फनकार यूनिस चनो जी माली सहायता करण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।